नाज़रीन आऊं आहियां अब्दुल हमीद कोसो ऐं हींअर मौजूदु आहियां रेशम गली टिकाणा मौला में। ही अमरलाल आहे ऐं अमरलाल जी अमड़ आहे ऐं हिननि एहतजाज कयो आहे व्याजनि जे ख़िलाफ़। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त व्याजी आहिनि सॼी सिंध में सॼे मुल्क में, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवायूं त नथियूं थियनि। बहरहाल ही हिकिड़ा दीवान कम्यूनिटी जा आहिनि ऐं हिननि मजबूरी तहत अमरलाल मजबूरी तहत हितां जो हिकु व्याजी आहे उनखां 14.5 लख वरिता ऐं फ़ी महीनो हिननि खे 60,000 ॾींदो हुयो ऐं कुझु महीननि खां पोइ उनखे 80,000 ॾियणु शुरू कई 2023 मई महीने में। उनखां पोइ थोरा पोइते हाणे जा थोरा पोइते महीना हुया हिन कंहिं मजबूरी तहत उहे टोटल पैसा 80,000 हिननि खे न ॾेई सघियो मंथली जेका हूंदी आहे महीने जी, मगर 20-30 हज़ार हुननि खे ॾींदो आयो ऐं कुझु 2 महीना पोइते हिननि वरी अहिड़ो उन्हनि खे चेक बि लिखी ॾिनो आहे 25 लख तक़रीबन टोटल थियनि था ऐं ईंदड़ साल लाइ 2 चेक लिखी ॾिना आहिनि। मगर पोइ बि हू हिननि खे तंग था कनि, हेरासमेंट था कनि। हिननि ते दुकान ते चढ़ी हिननि जे मर्दनि ते तशदुद कयो आहे। उनखां अलावा हिन जे घर में उन्हनि जूं औरतूं अची हिननि जी औरतुनि खे बि हेरासमेंट करे ऐं धमकियूं ॾेई वियूं आहिनि। वधीक ही अमरलाल हिते मौजूदु आहे, मां हिन खां तफ़सील वठंदुमि त असुल में मामिलो छा आहे। जी अमरलाल। इन खां मां कारोबार में खलील अहमद जामरी खां पैसा वरिता हुया 14.5 लख रुपया पंहिंजे कारोबार जे लाइ मजबूरी तहत भई मूंखे ज़रूरत हुई मां वरिता। मां पंहिंजो जेको हुनजो मथां हिसाब किताब ॾींदो हलंदुसि त कुझु टाइम लाइ मूंखे पंहिंजे कारोबार में नुक़सानु पिया। मुंहिंजे वाल साहब जी वफ़ात खां पोइ मूंखे कारोबार में नुक़सानु पिया, पर उनखे ॾियण खे पूरो करण लाइ मां पैसा वरिता हुया। हाणे यको ताईं वरी 80,000 रुपया महीनो थियो, जेको कुझु व्याज चढ़ी करे 20 लख थी वियो। व्याज तो कॾहिं वरितो हुयो? साईं 2023 में। घणो टोटल घणो? 14.5 लख रुपया मां वरितो हुयो। अच्छा, महीने में मंथली तूं उनजी घणी ॾींदो हुएं? ओॾी महिल 60,000 रुपया हुई मंथली महीने जी। उनखां पोइ कुझु महीना न ॾेई सघियोसि त पैसा वधंदा, आख़िर 20 लख बीठा। 20 लखनि ते 80,000 रुपया महीनो व्याज थियो। वरी 80,000 रुपया महीनो मां ॾींदो हलुसि। अच्छा, केतिरे टाइम ताईं तूं ॾींदो आहीं 80,000 मंथली? तक़रीबन यको ताईं हिनमहिल ताईं ॾींदो आहियां, पर 8 महीना थिया आहिनि, 8-9 महीना थिया आहिनि जेके मां पैसा न ॾेई सघियो आहियां। मुंहिंजो कारोबार सफ़ा तबाह थी वियो आहे, ख़तमु कारोबार मां व्याज भरे 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 तबाह थी वियो आहे। कंहिंखे बि मुख़्तलिफ़ माण्हू जेको हुया हिकु अधु उनखे ॾेई करे क्लियर कया कारोबार में जो नुक़सानु हुया। बाक़ी हिते मां व्याज ॾेई ॾेई हर शइ पंहिंजी माना मुंहिंजी ख़तमु थी वई आहे। मां वक़्त सां मूंखे एतिरियूं धमकियूं मिली जेको 2 महीननि खां वठी मूंखे पाबंद कंदो रहियो त मूंखे चेक ॾे। मां चयो पोइ त चेक मूं वटि न आहिनि, मां पाण परेशान आहियां। हिनमहिल मां अगरि चेक ॾींदुमि अगरि चेक ॾींदुमि त मूं वटि पैसा ई न आहिनि त मां कीअं भरियां। हुन धमकी ॾींदो रहियो त जे अगरि न ॾींदे त सुभाणे तुंहिंजो पुटु आहे, तोखे को धकु लॻी वञे, इतफ़ाक़ मरी पए, उनजो ज़िम्मेवार केरु आहे? तूं असांखे पैसा नथो ॾे, असांजो हक़ु आहे। मां चयो हक़ु मां तव्हांखे पंहिंजो ॾींदो आहियां यको ताईं, हक़ु जेको आहे मां ॾियां, पर मूंखे तव्हां 12 महीना अगरि टाइम ॾियो त मां पंहिंजो कुझु न कुझु कारोबार करे केॾो बि करे तव्हांखे मां पैसा ॾियां। त उन्हनि इहो त वरी पाण में वेही फ़ैसिलो कयो त असां ठीकु आहे तोखे चेक वठूं, पर असांखे पैसा व्याज जा न लिखंदे सारियूं लिखंदे, सारियूं लिखी करे असांखे ॾे। ऐं फाइनल फ़ैसिलो आख़िर कई त असांजा पैसा घणा न अञा, पर 25 लख रुपया तोखां वठंदासीं। ऐं मुख़्तलिफ़ लख ॾेढ अञा अलॻि ॿियनि पुटनि जे हिसाब सां नाले सां वरितल आहे, उहो बि अलॻि 25 लख जा तूं मूंखे चेक ॾींदे, मां वधीक ॿिया तोखे छॾियां थो, छो जो 12 महीना जो तोखे टाइम बि मां ॾियां थो पियो। उहो पैसा सभु इन जे करे मजबूर थी मां चयो सुभाणे इतफ़ाक़ आहे, मुंहिंजी औलाद आहे, मुंहिंजी घर आहे, मुंहिंजी फैमिली आहे, मुंहिंजी ज़िंदगी आहे, जो उन ते अची वञे त मां इहो सम्झो त भला जेका ॻाल्हि आहे हिकिड़ी शइ वरिती आहे त असां हुनखे ॾियण जे लाइ ॾियूं था। हिकिड़ो चेक जी सूरत में चए थो 12 महीना टाइम मिले थो, त उहा शइ मां ॾिनी। उनखां पोइ बि जेको आहे त हिनमहिल हाणे चेक 18 तारीख़ असां वेही चेक लिखी हिनखे ॾिना आहिनि ऐं एग्रीमेंट कई आहे। त 19 तारीख़ खां वठी मूंखे हिनजी तमामु माना हिनजे पुटनि ऐं हुननि मूंखे तमामु ॻाल्हायो आहे, घटि वधि धमकियूं ॾियणु, पाण मूं वटि फ़ोन जी रिकॉर्डिंग आहे, हर शइ त बाबा असांखे माना प्लाट ॾे, हिकु चेक असां तोखे मोटाए था ॾियूं, असांखे पंहिंजो प्लाट ॾे। ऐं जॻह जे लाइ मुंहिंजे घर ते आया आहिनि, जीअं लेडीज़ आई आहे मुंहिंजी अमड़ सां माना तमामु उनखे परेशान करणु, उनखे तमामु घटि वधि ॻाल्हाइणु। मुंहिंजी अमड़ साम्हूं वेठी आहे त उनखे तमामु घटि वधि ॻाल्हाइणु त असांखे जॻह ख़ाली करे ॾियो, असां उहो दीवान वठनि था। बाबा जॻह असां छो ख़ाली कई? जॻह पर औकाफ़ जी जॻह आहे, औकाफ़ जी जॻह। असां मुंहिंजी अमड़ हुनखे चयो, मुंहिंजी अमड़ चयो हुनखे, मूंखे ॿाहिरि बि मां त तमामु परेशान थियो, मां शहर में बि न वियुमि। अमड़ हुनखे अमड़ तमामु हिरासमेंट परेशान बीमार थी पई सभु आहे, उहो तमामु उहा तकलीफ़ पंहिंजी जॻह ते।
पर मां जॾहिं चेक ॾिना जॾहिं एग्रीमेंट कई आहे त उनजे बावजूद बि मूंखे इहो चए थो त बाबा हिकिड़ो चेक मां तोखे ॾियां मूंखे तूं प्लाट ॾे संजय न मुंहिंजो पुटु नथो मञे संजय तव्हां चयो असांजो हक़ आहे असांखे चेक ॾियो बाबा असां व्याज भरिया आहिनि तक़रीबन 10-15 लख खां मथे मां व्याज भरे चुको आहियां 14 लख 14.5 लख ते अमर तूं हींअर ताईं घणो व्याज ॾेई चुको आहे? साईं मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त 12 लख 14 लख 15 लख मां व्याज अच्छा माना तक़रीबन एतिरा ई पैसा तूं ॾेई चुको आहे? ऐं चेक में अलॻि छो जो हुनजी मुंहिंजी मूड़ी जेका आहे 14.5 लख आहे त हिनमहिल मां 25 लख जा चेक ॿिया ॾिना आहिनि त जो चए पियो त मां 12 महीना टाइम ॾियां थो सिर्फ़ु इहो छो त जीअं माना हिकु शइ हिकिड़ी बंदि वतल हुई हुनजो हक़ु हुयो 14.5 लख त मजबूर थी असां चयो आहे ठीकु आहे ॾियूं था पंहिंजे ॿारनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ सुभाणे ॿियो किथे न असां कंहिंसां जहिड़ो करे सघूं था न असां कंहिंसां कंहिंजो हक़ु खाई सघूं था त असांखे हिते ई रहणो आहे त मां इन जे करे डिॼी करे मां हुनखे चेक ॾिना ऐं सारियूं लिखण व्याज जी सूरत न सारियुनि जी सूरत में मां हुनखे लिखी ॾिनो उनजे बावजूदि हाणे मूंखे वरी ॿिए तरीक़े सां ज़बरदस्त कंदा चेक वठण खां पोइ साल ते तो लिखी ॾिना त 25 लख तोखे मां साल ते ॾींदुमि 2 चेक तो अहिड़ा हुनखे ॾिना उनखां पोइ वरी हू तव्हांखे प्रेशराइज़ कनि था त असांखे प्लाट ॾे हिकिड़ो चेक वापसि कर उनजे एवज़ प्लाट ॾे हिकिड़ो चेक वापसि कयूं था तव्हां असांखे प्लाट लिखी ॾियो बाक़ी ॿियो चेक आहे तव्हां भली पोइ ओॾी महिल असांजो पास कराइजो असांजो जंहिंसां असांजे ते न त पोइ गंद थिए या हे त मां त जॾहिं हिकिड़ी शइ मां ॾिनो ई तव्हांखे चेक तॾहिं इन ॻाल्हियुनि ते तव्हां ओॾी महिल उहा ॻाल्हि कयो ओॾी महिल तव्हां चओ पिया मां तव्हांखे चयो त मां चेक 12 महीननि में तव्हांखे पेमेंट ॾींदुसि चेक पास कराईंदुसि साईं उनजे बावजूदि तव्हां हीअ हालांकि उन में व्याज भरियो इन्हनि 12 महीननि जो बि व्याज हणी करे तव्हां मूंखे 25 लख सारियुनि जी रक़म कराई उहा बि मां ॾिनी त हिनमहिल मुंहिंजा कल्ह आया आहिनि मुंहिंजे पुट खे धकाया अथनि बाईपास ते अच्छा तव्हांजी दुकान ते आया वरी कल्ह साईं मुंहिंजी दुकान ते 5:30 खां 6 बजे दारे बाईपास ते मां वेठो आहियां मूंखे धकाया अथनि दुकान जा ताला खणण उनजा खलील मंझाणी जा पुट 4 ॼणा उन सां गॾु 2-3 दोस्त ॿिया अलॻि हुया जेके मां न सुञाणा पर 7-8 ॼणा टोटल हुआ बाक़ी 4 ॼणा हुया उहे तव्हां सां विढ़ा ॾाढा धकाया अथनि मूंखे मुंहं में धक लॻाइण लॻे मूंखे पंहिंजे पुट खे बचाइण मुंहिंजे पुट खे एॾा धकाया अथनि मथे में मुंहं में अच्छा पर तव्हां ते बि तशदुद कयूं तव्हांजे पुट ते बि साईं सॼो बाईपास ते तव्हां कंहिंखां पुछा कयो त उते सरेआम मूंखे दुकान खां ॿाहिरि कढी करे मूंखे मुंहिंजे पुट खे धकाया अथनि माण्हुनि पाड़े वारनि मूंखे छॾायो आहे ऐं जेके उते ॿिया बीठा रखिया आहिनि उन्हनि मूंखे वठी करे दुकान जा दर ॾींदा आहिनि अच्छा उनखां पोइ तव्हां थाणे ते विया आहियो उन खां पोइ सुरोट खयां उहा अलॻि मूंखे घरां फ़ोन आई फ़ोन कयो त मुंहिंजी अमड़ खे ख़बर पई त मुंहिंजी अमड़ बेहोश थी वई आहे उनखे ख़बर जो पई त सदमे में किरी पिया त मां तकड़ में भॻो आहियां पंहिंजे पुट खे बि छॾे करे मां घर आयो आहियां त अमड़ जी तबियत तमामु ख़राबु थी वई हुनजो ॿुधो त मां पहिरियों वॾे वियुमि त उहो चवनि पिया ॿिया अचनि पिया त मां पहिरियों थाणे ते वञा मां चयो मां थाणे ते पोइ वञा पहिरियों अमड़ जी तबियत सही न सफ़ा माना हालत ॾाढी ख़राबु हुई जॾहिं वेठुमि जॾहिं अमड़ उथण जहिड़ी थी तक़रीबन मां 9 खां 9:15 अमड़ खे गॾु वठी करे मां थाणे ते वियो आहियां उते मां NC लिखाई आहे उते जेका NC लिखाई रिकॉर्ड NC खां पोइ पुलिस का कार्रवाई कई आहे हिनमहिल ताईं त न कई आहे का बि कार्रवाई न अहिड़ी का ॻाल्हि आहे मां ख़ुदि अमड़ जे लाइ वेठो हुउमि बसि मां सुबुह प्रेस कई हुई हिनमहिल बि प्रेस कयां थो अच्छा तव्हां वरी ॿुधायो आहे तव्हां वकील सां बि ॻाल्हायो आहे केस ठाहे करे कोर्ट बि वेंदव कोर्ट मूंखे कानूनी रस्तो तव्हां अख़्तियार कंदव ॿियो को रस्तो कान्हे मूं वटि ॿी का वाह कान्हे बसि मां अच्छा तव्हां हिते ॿुधायो आहे त तव्हांजे घर में बि औरतूं आयूं हुन जामरी बिरादरी जूं उन्हनि बि हिते हिरासमेंट कयो आहे तव्हांजी औरतुनि खे या वरी धमकियूं बि ॾिनियूं हुन त इन्हनि खे बि इहा ई ॻाल्हि कई अथनि त असांखे प्लाट ॾियो या जॻह ख़ाली करियो त तव्हांजी अमड़ ते वेठी आहे अमा जी तव्हां वटि बि केरु आयो तव्हांजे घर तव्हांखे कंहिं धमकियूं मूंखे माना ॾाढो माना हिरासमेंट कयूं माना चयूं त असांखे माना जाइ माना इहो 2-3 ॾींहंनि में असांजा मर्द तव्हां खां जाइ वठंदा ऐं माना तव्हांजे माना असांखे पैसा ॾियो न त असांजा माना मुंहिंजो छोकिरो तव्हांजे ॿारनि खे मारींदा मुंहिंजे ॿारनि खे मारींदा ईअं चयूं अमर तव्हांजो मुतालबो तव्हांजी अपील कंहिं अख़्तियारनि खे कहिड़ी आहे बिल्कुलु सही मां अपील इहा कयां थो त जेको दादू ज़िले जो SP साहिबु आहे सिंध जो IG साहिबु आहे मां हुनखे अपील थो कयां त मुंहिंजे बचनि जो मुंहिंजी औलाद जो मुंहिंजी अमड़ जो मुंहिंजी फैमिली जो तहफ़ुज़ ॾियो मूंखे तहफ़ुज़ मिले हुननि मूंखे मारण जी धमकी ॾिनी आहे मूंखे मुंहिंजे औलाद खे मारण जी धमकी ॾियनि था पिया मां जेको पंहिंजी कानूनी कार्रवाई कई आहे ऐं अञा बि कानूनी कार्रवाई कंदुसि मां कोर्ट वेंदुसि उनखां सवाइ मूंखे ॿी का वाह कान्हे ॿियो रस्तो कान्हे बसि मूंखे असांखे वरी बि कोर्ट ते एतमाद आहे ऐं असां कोर्ट ई वेंदासीं मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे मुंहिंजी औलाद खे तहफ़ुज़ ॾिनो मूंखे जान जो ख़तरो आहे मुंहिंजी औलाद खे जान जो ख़तरो आहे असां हिते मौजूदु हुयासीं मेड़ जे रेशम गली
में ऐं हिते ही टिकाणो मोहल्लो आहे उते अमरलाल ऐं उनजी अमड़ एतिजाज कयो आहे व्याजनि जे ख़िलाफ़ु ऐं उन्हनि जेका पंहिंजी दर्द कथा हुई उहा असांजे अॻियां रोअण हारको थी करे अमरलाल रखी आहे ऐं उनखां पोइ उन अलावा हिन SSP दादू खे ऐं ॿियनि वस वारनि खे कोर्टुनि खे अपील कई आहे त मूंसां इंसाफ़ करे जवाबदारनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे।